दूजा। अज जो वचन, जब होवत प्रभ केवल धनी, जब होवत प्रभ केवल धनी, तब बंध मुकत कहु किस को गनी, तब बंध मुकत कहूँ किस कहूँ गनी। जॾी केवल पाण प्रभु हुयो, धनी हुयो, तॾी ॿुधायो बंधन ऐं मुक्ति कंहिंजी पई थिए। बंधन ऐं मुक्ति में कंहिंजी गिनती हुई। जब होवत प्रभु केवल, केवल यानी केवल उहो ई हुयो, ॿियो कुछ बि न हुयो। त पोइ न बंधन आ न मुक्ति आ, ॿियो कोई बि कोन्हे, हिकु ई भगवान आ। चओ हरे राम हरे कृष्ण। त बंधन मुक्ति काॾों था अचनि? अगर बंधन आहे त मुक्ति आहे, बंधन ई कोन्हे त मुक्ति छाजी? रात आ तॾहिं ॾींहुं आहे, रात न आहे त पोइ ॾींहुं छाजो? त साध संगत जी चवनि था पिया कि बंधन मुक्ति कंहिंखे पई थिए? भगवान, केवल भगवान ई, ॿियो कोई आहे कोन त स्वाभाविक आहे, कोई बंधन कोन्हे, कोई मुक्ति कोन्हे। भगवान खे छा मुक्तिअ जी ज़रूरत आहे? भगवान त शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूप आहिनि, उनजे साम्हूं अचण सां मुक्ति मिलंदी आहे। त इन जो असां जहिड़नि माण्हुनि जे लाइ हाणे जेके मनुष्य आहिनि, कहिड़ो अर्थ निकिरंदो कि बंधन ऐं मुक्ति कंहिंखे थींदी? जॾहिं असां मांपणो कंदासीं। जीअं भगवान खां असां अलॻि थींदा आहियूं त पोइ बंधन पैदा थींदा आहिनि। सभु पाप अपराध भगवान खां अलॻि थियण में। भगवान सां लीन आहे त उहो भगवान जो ई रूप आहे, ॿियो कुझु आहे ई कोन। इन तरह सां जॾहिं असां अभिमान कंदा आहियूं, अहंकार कंदा आहियूं, मां पाण खे अलॻि सम्झंदा आहियूं, मां ऐं मुंहिंजो ईंदो आहे, उते ई बंधन थींदो आहे। ऐं बंधन थींदो आहे त पोइ माण्हू ज्ञान पाए करे भक्ति करे मुक्ति कंदो आहे। ऐं अगरि अलॻि ई न सम्झे, मां पणो ख़त्म थी वञे, जब मैं था तब हरि नहीं अब हरि है, मैं ना है, प्रेम गली अति सांकरी, जामी दो न समाए। ॿिनि में ई मुसीबत आहे, हिकु ई हुजे बसि, तूं ई तूं, त पोइ कोई चिंता कोन्हे। इन करे सभु दोष अपराध भगवान खां दूर थियण में, अलॻि थियण में, भगवान खे अलॻि, पाण खे अलॻि सम्झण में, ऐं मां ऐं मुंहिंजो सम्झण में, अहंकार करण में, अभिमान करण में, सभु अपराध दोष इते ई था अची करे बीहनि साध संगत जी। इन करे भगवान कृष्ण गीता में चवनि था त हे अर्जुन, हिन जीव खे जॾहिं ज्ञान अची वेंदो आहे, जॾहिं हिनखे आत्म ज्ञान ईंदो आहे, त सभिनी जन्मनि जा जेके बि हिन जा कर्म आहिनि, तत्काल उहे नष्ट थी वेंदा आहिनि। छो? चवनि था ज्ञान अग्नि रूप आहे, ज्ञान रूपी अग्निअ में हिन जा कर्मनि रूपी जेके बि तिनका आहिनि, उहे सभु जली रख थी वेंदा आहिनि, कुझु बि बाक़ी न रहंदो आहे। छो जो ज्ञान अची वियो, मां ही न रही त बंधन कंहिंखे थिए? हाणे मां आहियां ई कोन, तूं ही आ, त बंधन पए कंहिंखे? ॿुधायो न। सभु मां पड़े में ई त आहिनि। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। स्वामी रामकृष्ण महाराज कथा ॿुधाईंदा हुआ। स्वामी रामकृष्ण परमहंस ठाकुर जी त हिकिड़े माण्हू ॾाढो सुंदर बगीचो लॻायो, गुल फल कई तरह जी सब्जियूं लॻायूं, ॾाढो हरो भरो। उन माण्हूअ खे ॾाढो मान थियो पंहिंजे महिनत ते, पंहिंजे बगीचे ते। हिकु ॾींहुं हिकिड़ी गऊ माता अंदरि अची वई, उन फल खाधा अची करे, गुस्सो अची वियो त मुंहिंजो हेॾी महिनत जो बाग़ हिन ख़राब थी करे, उन खे अची करे
डंडे सां मारियईं त उनखे अहिड़ी जॻह ते डंडो लॻो, उन गौ माता जा प्राण निकिरी विया। हाणे गौ हत्या जो पाप भयंकर कारे रंग जे रूप में उनखे जीअं ई खाइण जे लाइ आयो, पकड़ण जे लाइ आयो, त उन ॾाढी चालाकी कई। केरु तूं? चई मां उहो ई गौ हत्या आहियां जेकी तूं हिन महिल गांइ मारी आहे। हाणे मां तो ते सवार थींदुमि, इहो पाप अपराध तो कयो आहे। तॾहिं उन चयो बीहो बीहो, मां अपराध न कयो आहे। त तव्हांखे पतो कोन्हे हथनि में, सॼे शरीर में, हर अंगनि में अलॻि अलॻि देवताउनि जो निवास थींदो आहे। जहिड़ी तरह में ज़बान में अग्नि देवता जो निवास आहे, तहिड़ी तरह हथनि में राजा इंद्र जो निवास आहे। गांइ खे कंहिं मारियो? मुंहिंजे हथनि मारियो। हथनि में राजा इंद्र आहे, त तूं वञी राजा इंद्र खे पकड़, मूंखे छो थो पकड़े? तॾहिं वो गौ हत्या जो पाप राजा इंद्र वटि वियो। अरे भाई मूं वटि छो आयो आहे? चई गौ हत्या। चई गौ हत्या मां कॾहिं कई? चई हुन माण्हूअ कई आहे न, उहो चए थो हथनि में तव्हांजो निवास आहे। चई हथनि में त बराबरि मुंहिंजो निवास आहे, लेकिन हिन जो मतिलबु इहो थोरी आहे कि पाप करे कोई ऐं पाप फल पायां मां। भॻवान बुद्धि बि त ॾिनी आहे, विधि निषेध बि त ॾिनो आहे, हे कमु करिणो आहे, न करिणो आहे। पाप पुण्य कर्म प्रधान आहे। चई महाराज हुन त तव्हां वटि मोकिलियो आहे। चई तव्हां बीहो, मां तव्हांखे सही जॻह ते मोकिलियां थो, कुझु समय ॾियो। ठीकु आहे। तॾहिं उहो हिकिड़ो सुठो स्वरूप बदिले करे राजा इंद्र ऐं उन माली ऐं मालिक वटि आयो, जंहिंजो बगीचो हुयो। माली बि पाण हो, मालिक बि पाण हो। वेश बदिले करे, ॾाढो सुहिणो वेश ठाहे करे ऐं उनजे बगीचे में अची करे तारीफ़ करणु लॻो। वाह वाह महाराज, छा त गुल लॻल आहिनि गुलाब जा, वाह वाह हीअ सब्जी बि लॻल आहे, हीउ कहिड़ो कलाकार आहे, हीउ कंहिं एॾो सुठे ढंग सां एॾी बागवानी कई आहे। मां कई आहे, मां कई आहे। हे गुल तव्हां लॻाया हूंदा? हा। त सब्जी तव्हां थोरी लॻाई हूंदी? अरे महाराज सब्जी बि मां लॻाई आहे। ऐं हे जेके अलॻि हरियाली थी नज़र अचे, हरी हरी घास, अरे इहा बि मां लॻाई आहे। एॾो कमु तव्हां कयो आहे? अरे महाराज जेको बि ॾिसो था, हे गुल बि मां लॻाया आहिनि, फल बि मां लॻाया आहिनि, सब्जी बि मां लॻाई आहे, हरी हरी घास बि मां लॻाई आहे, अशोक वृक्ष बि मां लॻाया आहिनि, नारेल जा वण बि मां लॻाया आहिनि, सभु कुझु मां कयो आहे। राजा इंद्र चयसि पोइ गांइ तुंहिंजे पीउ मारी आहे? सभु तूं कयो आहे? पकड़ेसि हिनखे। हाणे चए तई सभु मां कयो आहे। तुरंत उहा गौ हत्या जो पाप उनजे सिर ते चढ़ी वियो। चओ हरे राम। अरे त तूं पहिरियों न आहे, हाणे कीअं अची वएं? कि पहिरियों तूं अहंकार न कयो, मां पणे खां बची वएं, मां हटाए छॾी त मां बि सोच में पइजी वियुमि। त हिते ब्रह्म ज्ञान जी ॻाल्हियूं थो करे, मां कीअं वञा हिन वटि? ब्रह्म ज्ञान जी ॻाल्हि सां ई मां बीह रहियुमि, पर हाणे तूं जॾहिं मां पणो कयो, सभु तूं कयो आहे, त स्वाभाविक आहे हत्या वरी राजा इंद्र कंदो। तुरंत गौ हत्या जो पाप हुन ते चढ़ी वियो। एॾो ख़तरनाक आहे अहंकार। आख़िरी वञी जेको परदो बीहंदो आहे, उहो अहंकार जो ई बीहंदो आहे साध संगत जी। ओहो, माण्हू क्रोध खां बची वञे, लोभ खां बची वञे, अरे धन जो त्याग करे छॾे, काम जो त्याग करे बची वञे, वीचारो अकिंचन थी वञे, सभु छॾे छॾे महल माणियूं, धन दौलत, सन्यासीअ जो जीवन जीए, ऐं मन में इहो हुजे त मां केॾो वॾो त्याग कयो आहे, त इहो बि अहंकार अचे। केॾी वॾी ॻाल्हि आहे। ज़बान सां अभिमान करणु अलॻि, मन जो अहंकार काॾे वञे? मन जो त अञा अहंकार सूक्ष्म अहंकार आहे। इन करे इन खां बचण जा ॿई उपाय आहिनि साध संगत जी, कि या त अभिमान छॾे छॾे कर्म करत होवे निह कर्म, पाण खे कर्ता ई न सम्झे, ब्रह्म ज्ञान अचे, आत्म ज्ञान अचे। कलयुग में इहो ॾाढो कठिन आहे। त ॿियो उपाय इहो ई आहे कि बसि हे हरि, मां तव्हांजे शरण आहियां प्रभु, हरि हों जैसो तैसो तेरो, प्रभु हे त्राही माम गोविंद, मुंहिंजी बाह पकड़े वठो, मां कुझु न ॼाणा दातार, जीअं जाने त्यों तार स्वामी, कुचल कठोर कपट में कामी। बसि किरी पए भॻवान जे शरणनि में। ऐं इहो ई उपाय असांखे नज़र थो अचे कि भॻवान जंहिंखे चाहींदा कृपा कंदा, उनखे आत्म ज्ञान ॾींदा।
त कलयुग में भगवान खूब भक्ति करे भगवान जी शरण वठे।